बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजो नवनि उस्तादनि जी पगारनि जे मसइले में ऐं ॿियनि मसइलनि में जेको असांजो 10 तारीख़ जो धरणो हुयो, उन जे मद्देनज़र जेको आहे सो असां शुक्रगुज़ार आहियूं साईं वारनि जा, अकाउंट ऑफिसर वारनि जिन असांखे लेटर लिखी करे मीटिंग घुराई ऐं पाण बि टाइम ॾिनो। साईं वारनि तमामु क़ीमती टाइम ॾिनो। उन में सभई जेके ज़िले जा दोस्त ऐं तालुकनि जा सदूर आहिनि, असांजो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर जो नुमाइंदो साईं इब्राहिम शाह, हेॾा साईं असांजो मोहसिन साईं गुलाम सरोवर चाचड़ साहिब जन, साईं असांजो प्यारो भाउ सरफराज़ अहमद अवान साहिब, मेन जेको आहे सो असांजो एडिशनल आहे पंहिंजो अकाउंट ऑफिसर, इहे शरीक थिया आहिनि। सो साईं वारनि सां असांजी तमामु बहितरीनु ॻाल्हियूं थियूं नी ऐं जेको आहे सो तमामु हिकिड़ो फ्रूटफुल मीटिंग असांजी थी आहे। असां हिन जा नया शुक्रगुज़ार आहियूं जो हुननि असांजे इन आवाज़ खे जेको आहे सो ॿुधो ऐं असांजे नवनि उस्तादनि जी तकलीफ़ खे ॿुधी करे साईं वारनि खे बि इन जो इदराक आहे त उस्ताद जेके नी वाकई 9-10 महीननि खां सफ़र करे रहिया आहिनि, पर साईं वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ असांखे इहो महसूसु थियो त हिकिड़े क़िस्म जो जेको आहे सो डेटाबेस जो जेको प्रॉब्लम हुयो, त उनजे करे साईं वारा एतिरो टाइम जेको आहे सो वेट कयो। अलाह ख़ैर कयो, डेटाबेस इंशाअल्लाह ताला तव्हां असांजी घोटकी ज़िले जी जेका आहे उहा एजी ऑफिस में पहुची चुको आहे ऐं साईं वारनि असां हितां हिकिड़ो ऑफिशियली लेटर मोकिले करे उन माण्हू खे मोकिले छॾियो आहे कल्ह। उहो उते अॼु डेटाबेस कलेक्ट करे इंशाअल्लाह ताला शाम ताईं